डेंगी बुखार थियण का गैर मामूली ॻाल्हि न आहे, पर इन जो शिकार माण्हू जिस्म जी गैर मामूली कमज़ोरी ऐं जिस्म में सूर जी आम शिकायत खे मुंहुं ॾींदा आहिनि। पर थोरो एहतियात अव्हां खे बचाए सघे थो। कुझु अहिड़ियूं आदतूं आहिनि जिन सां अव्हां हिन बीमारी ख़िलाफ़ क़ुवत मुदाफ़ियत पैदा करे सघो था। माहिर डेंगी खां बचण लाइ मुदाफ़ियती निज़ाम मज़बूत थियण ते ज़ोर ॾींदा आहिनि, छो त इन बीमारी जो शिकार थियण बाद इन जा असर देर ताईं रहंदा आहिनि। क़ुवत मुदाफ़ियत वधाइण लाइ खुराक जो बि अहम किरदारु हूंदो आहे। क़ुवत मुदाफ़ियत पैदा करण लाइ जजे मिक़दार में पाणी पीअण एतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो गरम शरबत, जड़ी बूटियुनि वारी चांहि या सूप वग़ैरह। इन्हनि गरम शरबतनि सां थधा शरबत जीअं लीमे जो पाणी, लस्सी ऐं नारेल जो पाणी बि फ़ाइदेमंद आहे। ही शयूं रीहाइड्रेटिंग आहिनि जेके इलेक्ट्रोलाइट जे तवाज़ुन खे बरक़रार रखंदियूं आहिनि। मौसमी मेवा जीअं ॼमूं, नाशपती, आलू बुखारा, चेरी, आड़ू, पपीतो, सूफ़ ऐं ॾाढ़ूं बि खाइजनि। इन्हनि सां बि विटामिन डी, विटामिन सी, एंटीऑक्सीडेंट ऐं फाइबर जहिड़ा ग़िज़ाई जुज़ मिलनि था जेके ज़रूरतूं पूरियूं करण में मदद कंदा आहिनि। ही मेवा हाज़मे जे निज़ाम खे बहितर बणाईंदा आहिनि। मौसमी भाॼियुनि खे बि ग़िज़ा जो बाक़ाइदा हिसो बणाइण घुर्जे त जीअं आंडनि जी सिहत खे बरक़रार रखी सघिजे। मुख़्तलिफ़ रंगनि जी भाॼियुनि में मुख़्तलिफ़ विटामिन जीअं विटामिन ई, विटामिन सी सां गॾोगॾु ज़िंक, मैग्नीशियम जहिड़ी मादनियात ऐं सुठा एंटीऑक्सीडेंट हूंदा आहिनि। इन्हनि सां मुदाफ़ियती क़ुवत वधी वेंदी आहे। मसालनि में जड़ी बूटियूं जीअं हेड, अदरक, थूम, कारा मिर्च, दालचीनी ऐं फोटा एंटी इंफ्लेमेटरी, एंटी फंगल, एंटी वायरल, एंटी बैक्टीरियल ऐं क़ुवत मुदाफ़ियत वधाईंदड़ शयुनि सां भरपूर हूंदा आहिनि। ही टी सेल्स खे रेगुलेट करे इंसानी जिस्म खे जरासीमनि खां बचाइण में मदद कंदा आहिनि। डेंगी जी पखेड़ वारे मौसम में खाधे पीते में इन्हनि मसालनि खे शामिल कजे ऐं सिहत खे बहितर रखिजे। ख़ुश्क मेवनि में प्रोटीन, सेहतमंद चर्बी, विटामिन, मादनियात ऐं एंटीऑक्सीडेंट हूंदा आहिनि। प्रोटीन ऐं अमाइनो एसिड जिस्म जा बुनियादी बिल्डिंग ब्लॉक्स आहिनि ऐं जीआई ट्रैक्ट ऐं मुदाफ़ियती निज़ाम खे सेहतमंद रखण में मदद कंदा आहिनि। ग़िज़ा में प्रोबायोटिक्स जीअं ॾही, पनीर ऐं सोयाबीन लाज़मी शामिल कजे। प्रोबायोटिक्स सुठनि बैक्टीरिया सां भरियल हूंदा आहिनि जेके असांजे हाज़मे वारे निज़ाम लाइ कमु कंदा आहिनि ऐं मुदाफ़ियती क़ुवत वधाईंदा आहिनि।